नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली कार आऊं आहियां अली रज़ा मंगी आऊं आहियां संझा सैयद हल्ला से हेडलाइंस से हुकूमत एक भेरो ॿीहर कराची वासियुनि मथां इलेक्ट्रिक बम किराए छॾियो। नेपरा के इलेक्ट्रिक जे वापदारनि जे लाइ बिजली ₹11.10 फ़ी यूनिट महांगी करे छॾी। वाधू ओगाड़ी अगस्त ऐं सेप्टेंबर जे बिलनि में कई वेंदी। नेपरा मूजिबि अगस्त महीने में वापदारनि खां ₹3.1 वसूल कया वेंदा ऐं सेप्टेंबर महीने में वापदारनि खां ₹8.9 वसूल कया वेंदा। अघनि में वाध जो फ़ैसिलो लाइफ लाइन खां सवाइ समूरनि वापदारनि ते लागू थींदो। पाकिस्तानी रुपए के मुकाबले में डॉलर जो मुल्क किरण जो सिलसिलो बरकरार। इंटरबैंक में डॉलर ₹3.10 सस्तो थियण खां पोइ ₹218.88 जी सतह ते पहुची वियो। पीटीआई अॻवान शहबाज़ गिल ते मेडिकल रिपोर्ट में तशद्दुद साबित न थियो। पेम्स अस्पताल जे रुकनी मेडिकल बोर्ड शहबाज़ गिल जो तिबी मुआइनो कयो। शहबाज़ गिल जी मेडिकल रिपोर्ट इस्लामाबाद पुलिस ॾांहुं माणी वई। चौधरी फैसल तरफ़ां शहबाज़ गिल ते पुलिस हिरासत में तशद्दुद करण जो इल्ज़ाम लॻायो वियो हो। मुल्क की आज़ादी के 75 साल थी विया आहिनि, पर इमरान खान के अञा ताईं यकीन नथो अचे। हू अञा ताईं भी गुलामी खां आज़ादी वारी ॻाल्हि करे रहियो आहे। असांखे उम्मीद हुई त इमरान खान मोहब्बत जो पैगाम ॾींदो, पर इएं न थियो। मुमलिकती वज़ीर मुसद्दिक़ मलिक जी प्रेस कॉन्फ्रेंस चवे थो केस साज़िशी आहे, न्यूट्रल साज़िशी, अदालती साज़िशी या इलेक्शन कमीशन साज़िशी आहे। इमरान खान जी चीफ ऑफ स्टाफ टीवी ते अची वई आवाम खे भड़काइण जी कोशिश कई। इमरान खान 4 सालनि ताईं मुल्क खे लुटींदो रहियो। इमरान न्याज़ीअ खे गुज़िरियल ॾींहुं कूड़ ॻाल्हाईंदे पघर निकिरी रहियो हो। शहबाज़ गिल इदारनि ख़िलाफ़ लिखियल स्क्रिप्ट ख़ानगी टीवी ते पढ़ियो। इमरान खान गैर क़ानूनी फंड्स हासिल कया ऐं उहे इलेक्शन कमीशन में ज़ाहिर भी न कया। न्याज़ी साहब 351 कंपनियुनि खां रक़म हासिल करे पाण ते ख़र्च कई। इतलात वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब जी प्रेस कॉन्फ्रेंस। इतलात वारी सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन पीटीआई सरबराह इमरान खान जा अकाउंट फौरी तौर मंजमंद करण जो मुतालबो करे छॾियो। इमरान खान मुल्क ख़िलाफ़ ख़तरनाक साज़िश करे रहियो आहे। कानून जो फंदो तमाम जल्द इमरान न्याज़ी जी गिची में पवण वारो आहे। सनसदारनि मां लॻे थो त इहो कंहिं मिशन ते आहे। छा पीटीआई चेयरमैन आसमान तां लथो आहे? शहबाज़ गिल जो बयान पार्टी पॉलिसी न आहे त शोकास नोटिस छो ॾिनो वियो? सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जी प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं केपीके इमरान खान जे हथनि मां निकिरी रहियो आहे, अञा संदसि नाकामी आहे। हैदराबाद में फुलेली थाने जे SHO निसार शाह पारां कोठड़ीअ मां मुबैना तौर खंबे गुम कयल 3 ॼणनि जी हटड़ी पुलिस गिरफ़्तारी ज़ाहिर करे छॾी। अदालत में पेश। अदालत 3 ॼणनि खे जेल उमाणे छॾियो। हिक ॼणे जो पतो न पइजी सघियो। हटड़ी पुलिस राजा चना, तुफ़ैल चना ऐं जावेद बबर खे गिरफ़्तार ज़ाहिर करे खेनि अदालत में पेश कयो। पुलिस मूजिबि 3 जवाबदारनि खे चीनी कंपनी जी गाॾीअ मां फुर जी कोशिश वारे केस में गिरफ़्तार कयो वियो आहे, जिन फुर जो एतराफ़ बि कयो आहे। बलूचिस्तान खां आयल बोरी जे पाणी में लाथ न आई। फरीदाबाद में जो FP बचाव बंद ते पाणी जो दबाव बरक़रार। कारचिरा केतिरा ई ॻोठ पाणी हेठि अची विया। कचागढ़ ॾही पट पइजी विया। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घरनि खे बचाइण जी कोशिशुनि में रुधल। सिंध सरकार तोड़े तक जे चूंडियल नुमाइंदनि मुतासिरनि जी ॿाहिरि न निकिरी। टंडे अलहियार में बाबर खानजादे केस मां पुलिस अमलदारनि ऐं एहलकारनि खे बरी कयो वियो। अदालत इंस्पेक्टर इम्तियाज़ डोमकी, सब इंस्पेक्टर इमरान चांडियो, सिकंदर भाणुजो, असगर भट्टी, इरफान डाहिरी, हमाद गुलशेर ऐं ॿियनि एहलकारनि खे बरी कयो वियो।
भिरिया रोड भर पासे वारे इलाइक़नि में गैस्ट्रो ते ज़ाब्तो न आयो। गैस्ट्रो सबब पीरसन फौतन जो अंग वधी 7 थी वियो। 10 खां वधीक ॿारड़ा मर्ज़ में मुब्तला। गैस्ट्रो जी वबा ते ज़ाब्तो आणण लाइ सिहत खाते को तहरीक नंबर 2 खैरपुर में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान वधीक 98 गैस्ट्रो जा मरीज़ सिटी अस्पताल दाख़िल। अस्पताल में बेडनि जी खोट ऐं सहूलियतुनि जी अणाट। पीर जो ॻोठ में 85 गैस्ट्रो जी मरीज़नि खे अस्पताल दाख़िल कयो वियो। दाख़िल मरीज़नि में ॿार, औरतूं ऐं मर्द शामिल। टंडो बीरली वेझो क़ौमी शाहराह ते वैन ऐं मज़दा में टक्कर, 2 ॼणा फौत। केतिराई ज़ख़्मी, फौतनि में शाहिद राजपूत ऐं संदसि पुटु रेहान शामिल। वैन कराची खां गंबट वञी रही हुई त हादसो पेश आयो। न्यू सईदाबाद में क़ौमी शाहराह ते वैन ऐं कार में टक्कर, सकरन वासी अब्दुल गनी फौत थी वियो। 2 ॼणा ज़ख़्मी। मोटरवे ते गडाब थाणे जे हद में कोच जे टक्कर में मोटरसाइकिल सवार फौत थी वियो। 1 ॼणो ज़ख़्मी थियो। फौती जी सुञाणप नूरियाबाद वासी इसहाक पालारीअ तौरु थी। मेहड़ में डस हाईवे ते तेज़ रफ़्तार कार ऐं मोटरसाइकिल विच में टक्कर जे नतीजे में मोटरसाइकिल सवार आज़ाद जामरी फौत। मियां साहब भरसां ॻोठ सोढो माछी में नीगर शाख में ॿुॾी फौत थी वियो। नीगर शाहीन माछी अब्दाल शाख में ॿुॾी फौत थी वियो। लाश घर पहुचण ते कोहराम। नगर पार्कर जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में लंपी वायरस तबाही मचाए छॾी। 100 खां वधीक ढोर मरी विया। कोरासरी, गढड़ो चारण ऐं पेथारपुर में लंपी वायरस तेज़ी सां पखिड़जण लॻो। लाइव स्टॉक खाते के उपाउ न वरिता। आई सिंध समेत सॼे मुल्क में हिंदू बिरादरी तरफ़ां पंहिंजो मज़हबी ॾिण रक्षाबंधन जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। हिंदू बिरादरी सां वास्तो रखंदड़ औरतुनि तोड़े नौजवान नारनि पंहिंजे भाइरनि खे हथनि में राखी ॿधी संदन वॾी ॼमार ऐं कामयाबी लाइ प्रार्थनाऊं करे खेनि मिठाई खाराई।